अहम ख़बर शामिल कंदासीं। परॾेही फंडिंग केस में पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान जी ₹1 लख एवज़ उबोरी ज़मानत मंज़ूर थी वई आहे। अदालत इमरान ख़ान जे 31 अक्टूबर ताईं उबोरी ज़मानत मंज़ूर कई आहे। स्पेशल जज सेंट्रल राजा आसिफ महमूद केस जी ॿुधणी कई। यह अहम ख़बर आहे। अवां सां शेयर कयूं पिया। परॾेही फंडिंग केस में पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान जे ₹1 लख एवज़ उबोरी ज़मानत मंज़ूर थी वई आहे। अदालत इमरान ख़ान जे 31 अक्टूबर ताईं उबोरी ज़मानत मंज़ूर कई आहे। स्पेशल जज सेंट्रल राजा आसिफ महमूद केस जी ॿुधणी कई आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं पिया। परॾेही फंडिंग केस में पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान जी ₹1 लख एवज़ उबोरी ज़मानत मंज़ूर थी वई आहे। अदालत इमरान ख़ान जे 31 अक्टूबर ताईं उबोरी ज़मानत मंज़ूर कई आहे। स्पेशल जज सेंट्रल राजा आसिफ महमूद केस जी ॿुधणी कई। अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं पिया। नाज़रीन, स्पेशल जज सेंट्रल राजा आसिफ महमूद केस जी ॿुधणी कई। फॉरेन फंडिंग केस में पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान खे 31 अक्टूबर ताईं ज़मानत मिली वई।